ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 12/2/2024। मिठा मिठा बात चवंदा मिठी मिठी ॿार तव्हांजी मोह जी रगियूं हाणे टुटिजी वञणियूं खपनि। छो जी सॼी दुनिया विनाश थियणी आहे। हिन पुराणी दुनिया जी कहिड़ी बि चीज़ में रुचि न हुजणी खपे। प्रश्न जे ॿारनि खे रूहानी मस्ती चढ़ियल हूंदी आहे, हुनजो टाइटल छा आहे? मस्ती कंहिं ॿारनि खे चढ़ंदी आहे? उत्तर आहे रूहानी मस्ती में रहण वारे ॿारनि खे चइबो आहे मस्त कलंदर। उहे ई कलंगीदड़ ठाहींदा आहिनि। मस्त कलंदर उहे ई कलंगीदड़ ठाहींदा आहिनि। उन्हनि खे राजाई पने जी मस्ती चढ़ियल रहंदी आहे। बुद्धि में रहंदो आहे की हाणे असां फ़क़ीर खां अमीर ठहिण वारा आहियूं। मस्ती उन्हनि खे चढ़ंदी आहे जो रुद्रमाला में पिरोइण वारा आहिनि। नशो उन्हनि ॿारनि खे रहंदो आहे जंहिंखे निश्चय आहे की असांखे हाणे घर वञिणो आहे, पोइ नई दुनिया में अचिणो आहे। ओम शांति। रूहानी बाप रूहानी ॿारनि सां रूह रिहान करनि था। इनखे चइबो आहे रूहानी ज्ञान रूहनि प्रति। रूह आहे ज्ञान सागर। मनुष्य खे कॾहिं ज्ञान जा सागर न चई सघंदा आहियूं। मनुष्य आहिनि भक्ति जा सागर। आहे त सभी मनुष्य ई जो ब्रह्मन ठहींदा आहिनि, उहे ज्ञान सागर सां ज्ञान वठी करे मास्टर ज्ञान सागर ठही वेंदा आहिनि। पोइ देवताउनि में न भक्ति हूंदी आहे न ज्ञान हूंदो आहे। देवता आहियूं इहे ज्ञान न ॼाणंदा आहिनि। ज्ञान सागर हिकु ई परम पिता परमात्मा, इन करे उन्हनि खे ई हीरे जहिड़ो चइबो आहे। उहो ई अची करे कौड़ी खां हीरे जहिड़ो ठाहींदा आहिनि, पथर बुद्धि खां पारस बुद्धि ठाहींदा आहिनि। बाबा सभी आत्माउनि खे हीरे जहिड़ो ठाहे थो, सभिनि खे पारस बुद्धि ठाहे थो। जेका बि बाबा खे यादि करनि था, धारणा करनि था, उहे हीरे समान चमकण वारा ठहींदा था वञनि। उन्हनि जी बुद्धि पारस थी थींदी वञे। मनुष्य खे कुझु बि पतो न आहे। देवता ई पोइ अची करे मनुष्य ठहींदा आहिनि। देवता आहियूं ठहिया श्रीमत सां। कंहिंजी श्रीमत? बाप जी श्रीमत। अॼुकल्ह उते कोई मत जी दरकार ई न हूंदी आहे। छो जी हाणे बाबा जी श्रीमत सां असां पंहिंजा संस्कार ठाहे था छॾूं। उते असांखे ज्ञान न हूंदो, इहे असां छो था करूं, लेकिन संस्कार वश हर कर्म कंदा वेंदासीं। हिते त ढेर गुरुअनि जी मत वठंदा रहंदा आहिनि। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि सतगुरु जी श्रीमत मिलंदी आहे। खालसे माण्हू चवंदा आहिनि सतगुरु अकाल। दुनिया में जेका सरदार माण्हू हूंदा आहिनि न खालसा, उहे चवंदा आहिनि सतगुरु अकाल। उन्हनि जो बि अर्थ न ॼाणंदा आहिनि। पुकारदा बि आहिनि सतगुरु अकाल मूर्त, अर्थात सदगति करण वारो उहो अकाल मूर्त आहे। अकाल मूर्त परम पिता परमात्मा खे ई चइबो आहे। सतगुरु ऐं गुरु में बि राति ॾींहं जो फ़र्क़ु हूंदो आहे। न त उहो ब्रह्मा जो ॾींहुं ऐं राति चई ॾींदा आहिनि। ब्रह्मा जो ॾींहुं ब्रह्मा जी राति ज़रूरु चईंदा। ब्रह्मा पुनर्जन्म वठंदा आहिनि। जॾहिं ब्रह्मा जो ॾींहुं ऐं ब्रह्मा जी राति थींदी त ज़रूरु हिन सां सिद्धा की उहो पुनर्जन्म वठंदा हूंदा। ब्रह्मा सो इहे देवता विष्णु ठहींदा आहिनि। तव्हां शिव बाबा जी महिमा कंदा आहियो, उन्हनि जो हीरे जहिड़ो जन्म। कल्ह बि बाबा चई न असां हीरे तुल्य जयंती मनाईंदे हीरे तुल्य ठहूं था। त शिव बाबा जी महिमा कंदा आहियो, उन्हनि जो आहे हीरे जहिड़ो जन्म। असां बि बाबा सां गॾु जन्म वठंदा आहियूं। हाणे असां बि हीरे जहिड़ा ठहूं था न। त बाबा चवनि था अॼु सिख माण्हुनि खे बि असां सम्झाए सघंदा आहियूं। सतगुरु अकाल मूर्त अर्थात सदगति करण वारो अकाल मूर्त। सतगुरु सदगति करण वारो अकाल मूर्त परम पिता परमात्मा खे चइबो आहे। हाणे तव्हां ॿार गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए पावन ठहींदा आहियो न। तव्हांखे पवित्र ठही पोइ इहो ज्ञान धारण करिणो आहे। कुमारनि खे ॿियो कोई बंधन न आहे। उन्हनि खे सिर्फ़ु माउ बाप व भाउ भेणनि जी स्मृति रहंदी आहे। पोइ ससुर घर वञण सां 2 परिवार थी वेंदा आहिनि। हाणे बाप तव्हांखे चवंदा आहिनि अशरीरी ठहो। हाणे तव्हां सभिनि खे वापसि वञिणो आहे न।
तव्हांखे पवित्र ठहिण जी युक्ति बि बाबा ॿुधाईंदा आहिनि। पतित पावन मां ई आहियां, मां गैरेंटी कंदो आहियां तव्हां मूंखे यादि करो त हिन योग अग्नि सां तव्हांजे जन्म जन्मांतर जा पाप भस्म थी वेंदा। ॾिसो बाबा असांखे गैरेंटी था करनि, तव्हां मूंखे यादि करो त हिन योग अग्नि सां तव्हांजा जन्म जन्मांतर जा पाप भस्म थी वेंदा। जीअं पुराणो सोनो आग में विझण सां हुनजी खाद निकिरी वेंदी आहे न, सचो सोनो रहिजी वेंदो आहे। इहे बि योग अग्नि आहे न, हिन संगम ते ई बाबा इहे राजयोग सिखलाईंदा आहिनि। त बाबा चई न असां हीरे तुल्य ठहूं था, असांजी आत्मा हाणे हीरे जहिड़े पोइ सोने जहिड़ी ठही वेंदी। त बाबा चवनि था कि ॾिस पुराणे सोने खे आग में विझण सां हुन में खाद निकिरंदी वेंदी आहे। त इहे योग अग्नि आहे, जेतिरो असां बाबा खे यादि कंदासीं न त हिन योग अग्नि सां असांजा जन्म जन्मांतर जा पाप भस्म थी वेंदा। हिन संगम ते ई बाबा इहे राजयोग सिखलाईंदा आहिनि। इन करे हिन जी ॾाढी महिमा आहे हिन योग जी। राजयोग जो भॻवानु सेखारियो हुई उहा सभु सिखणु चाहींदा आहिनि। विलायत में बि सन्यासी माण्हू ॾाढनि खे वठी विलायत सां बि सन्यासी माण्हू ॾाढनि खे वठी ईंदा आहिनि। उहे सम्झंदा आहिनि इन्हनि सन्यास कयो, हाणे सन्यासी त तव्हां बि आहियो, परंतु बेहद जे सन्यास की कोई बि न ॼाणंदो आहे। बेहद जे सन्यास हिकु बाप ई सिखलाईंदा आहिनि न। तव्हां ॼाणंदा हीअ पुराणी दुनिया त हाणे ख़त्म थियणी आहे। हिन पुराणी दुनिया जी कोई बि चीज़ असांजी रुचि जी न रहंदी आहे। हाणे पुराणी दुनिया त ख़त्म थियणी आहे। हिन पुराणी दुनिया जी कोई बि चीज़ असांजी रुचि, हिन पुराणी दुनिया जी कोई बि चीज़ में असांजी रुचि न आहे। हाणे फलाणे शरीर छॾी वञी करे ॿियो पाठ वॼाई, हिन में रोण छो? मोह जी रग निकिरी वञणी खपे। असांजो संबंध जुटियो आहे हिकु हाणे नई दुनिया सां। अहिड़ा ॿार पक्का मस्तु कलंकीदर हूंदा आहिनि। तव्हां में राजेपन जी मस्ती आहे न, बाबा में बि मस्ती आहे न। असां इहे कलंकीदर वञी करे ठहींदासीं। हाणे फ़क़ीर आहियूं, पोइ वञी करे अमीर ठहींदासीं। किथे हाणे असां पंहिंजो मन बुद्धि संस्कारनि ते स्थूल कर्मेंद्रियनि ते राज्य करूं था, पोइ सत्युग में वञी करे पूरे विश्व जो राज्य भाग्य मिलंदो। अंदरि में मस्ती चढ़ियल आहे न, इन करे मस्तु कलंदर चईंदा आहियूं न। इन्हनि जो त साक्षात्कार बि कंदा आहिनि। त जीअं इन्हनि खे मस्ती चढ़ियल आहे, तव्हांखे बि चढ़णी खपे। जीअं ब्रह्मा बाबा खे मस्ती चढ़ियल आहे न, तत्वम असांखे बि मस्ती चढ़णु असांखे बि मस्तु रहणो खपे। तव्हां बि रुद्रमाला में पिरोइण वारा आहियो न। जेके पको निश्चय थी वेंदो उन्हनि खे नशो चढ़ंदो। जेके पको नशो हूंदो कि असां त रुद्रमाला में पिरोइण वारा त विश्व जा राज्य भाग्य वठण वारा आहियूं। जेके पको निश्चय हूंदो उन्हनि खे नशो चढ़ंदो। बाबा चवनि था असां आत्माउनि खे हाणे वञिणो आहे पंहिंजे घर, पोइ नई दुनिया में ईंदासीं न। हिन निश्चय सां जो इन्हनि खे बि ॾिसंदा आहिनि, त उन्हनि खे बाल कृष्ण ॾिसण में ईंदो आहे। ब्रह्मा बाबा खे अगरि असां हुन निश्चय सां ॾिसूं त बाल कृष्ण नज़र ईंदो। केतिरा शोभनीक आहे न। श्री कृष्ण हिते त आहे न, उन्हनि जी पिछाड़ी केतिरा हैरान थींदा आहिनि, झूलो ठाहींदा आहिनि, उन्हनि खे दूध पीआरींदा आहिनि। उहा आहे जड़ चित्र, इहे त रियल आहे न। इन्हनि जो बि इहे निश्चय आहे, कि असां वञी करे बालक ठाहींदासीं। तव्हां ॿार बि दिव्य दृष्टि सां नंढो ॿारु ॾिसंदा आहियो न, इन अखियुनि सां त ॾिसी न सघूं। आत्मा खे हाणे दिव्य दृष्टि मिलंदी आहे त शरीर जो भान न रहंदो आहे। हुन समय पंहिंजे खे महारानी ऐं उन्हनि जो ॿारु सम्झंदा आहिनि न। जंहिं समय असांखे नशो हूंदो आहे त सोचदा आहिनि भई हीअ महारानी आहे ऐं मां नंढो ॿारु आहियां। हीअ साक्षात्कार बि हिन समय ॾाढनि खे थींदो आहे कि मां नंढो ॿारु हिकु महारानी जे गोदी में वञी करे वेठो आहे।
सफ़ेद पोशधारी खे बि साक्षात्कार ॾाढनि जो सफ़ेद पोशधारियुनि जो साक्षात्कार बि ॾाढनि खे थींदो आहे। पोइ उन्हनि खे चईंदा आहिनि की तव्हां हिननि वटि वञो, ज्ञान वठो त वञी करे अहिड़ो प्रिंस ठहींदा। ये जादूगरी ठहरी न। सौदो बि ॾाढो सुठो कंदा आहिनि। कौड़ी वठी करे हीरे मोती ॾींदा आहिनि। हीरे जहिड़ो तव्हां ठाहींदा आहियो, तव्हांखे शिव बाबा हीरे जहिड़ो ठाहींदा आहिनि न। हिन करे भलियारी उन्हनि जी आहे। मनुष्य न सम्झण जे कारण जादू जादू चई छॾींदा आहिनि, जो आश्चर्यवंत भागंती थी वेंदा आहिनि। मनुष्य न सम्झण जे कारण जादू जादू चई छॾींदा आहिनि, जो आश्चर्यवंत भागंती थी वेंदा आहिनि। वो वञी करे उल्टो सुल्टो ॿुधाईंदा आहिनि, जो आश्चर्यवंत भागंती थी वेंदा आहिनि न, भॼी वेंदा आहिनि। पोइ उहो उल्टो सुल्टो वञी करे ॿुधाईंदा। अहिड़ा ॾाढा ट्रेटर ठही वेंदा आहिनि। अहिड़े ट्रेटर ठहिण वारा ऊच पद न पाए सघंदा आहिनि। उन्हनि खे चइबो आहे सतगुरु जो निंदक ठौर न पाए, अर्थात सतयुग जा सुख न ॾिसी पाए। हिते त सत्य बाप आहे न, इहे बि हाणे त सम्झायो। मनुष्य त चई ॾींदा आहिनि उहे युगे युगे ईंदा आहिनि। अच्छा 4 युग पोइ 24 अवतार कीअं थी सघंदा आहिनि? पोइ चईंदा आहिनि ठिकर भितर कण कण में परमात्मा आहे, त सभु परमात्मा थी विया। बाप चईंदा आहिनि मां कौड़ी खां हीरे जहिड़ो ठाहिण वारो आहे, मूंखे पोइ ठिकर भितर में ठोके ॾींदा आहिनि। सर्वव्यापी आहे, गोया सभिनि में आहे। पोइ त कोई वैल्यू न रही न। बाबा चवनि था की बाप चईंदा आहिनि मां कौड़ी खां हीरे जहिड़ो ठाहिण वारो आहे, पोइ मूंखे ठिकर भितर में ठोके छॾंदा आहिनि। मां सर्वव्यापी गोयम सभिनि में आहे, त बाबा जी कोई वैल्यू ई न थी। पोइ त सभिनि में आहे त भॻवान खे छो था सॾु करनि, किथे ढूंढण था वञनि? ईअं छो था चवनि चारो तरफ़ लॻाया फेरा त बि तव्हां सां दूरि रहियसि। मुंहिंजो कीअं अपकार कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि इहे बि ड्रामा में नूंद आहे। जॾहिं अहिड़ा ठही वेंदा तॾहिं त मां अची करे पोइ हिननि जो उपकार करां न हिननि ते, अर्थात मनुष्य खे देवता ठाहियां। बाबा चईंदा आहिनि जॾहिं अहिड़ा ठही वेंदा आहिनि, भई बाबा जो बि त पार्ट हुजणो खपे न। त बाबा असांखे कौड़ी खां हीरे जहिड़ो ठाहींदा आहिनि, मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी पोइ रिपीट थींदी रहंदी आहे। सतयुग में पोइ लक्ष्मी नारायण ई ईंदा, हुते सिर्फ़ु भारत ई हूंदो आहे। शुरू में ॾाढा थोरा देवताऊं हूंदा, पोइ वृद्धि खे पाईंदे पाईंदे 5000 वर्ष में केतिरा थी वेंदा आहिनि। किथे जॾहिं फर्स्ट लक्ष्मी नारायण गद्दी ते वेंदो त सिर्फ़ु 9 लख माण्हू हूंदा, ऐं किथे ॾिसो हाणे त केॾा सारा माण्हू थी विया आहिनि। हाणे इहे ज्ञान ॿियो कंहिंजी बुद्धि में न आहे, बाक़ी आहे भक्ति। देवताउनि जे चित्रनि जी महिमा ॻाईंदा आहिनि। इहे न सम्झंदा आहिनि की चैतन्य में हुया पोइ काॾे विया। चित्रनि जी पूजा कंदा आहिनि, परंतु उहे किथे आहिनि? उन्हनि खे बि तमो प्रधान ठही पोइ सितो प्रधान ठहिणो ई आहे। इहे कोई जी बुद्धि में न ईंदो आहे। अहिड़े तमो प्रधान बुद्धि खे पोइ सितो प्रधान ठाहिण जो बाप जो ई कमु आहे। अहिड़े तमो प्रधान बुद्धि उन्हनि खे तमो प्रधान ठही पोइ सितो प्रधान ठहिणो ई आहे। त इहे कोई जी बुद्धि में न ईंदो आहे। अहिड़े तमो प्रधान बुद्धि खे पोइ सितो प्रधान ठाहिण बाप जो ई कमु आहे। इहे लक्ष्मी नारायण पास्ट थी विया न, इन करे हिननि जी महिमा आहे। ऊच ते ऊच हिकु भॻवान ई आहे न, बाक़ी त सभु पुनर्जन्म वठंदा रहंदा आहिनि। ऊच ते ऊच त हिकु भॻवान ई आहे, बाक़ी त सभु पुनर्जन्म वठंदा रहंदा आहिनि। पुनर्जन्म वठी करे पोइ आत्मा खे हेठि अचिणो ई आहे। बाबा चवनि था ऊच ते ऊच बाप ई आहे, सभिनि खे मुक्ति जीवन मुक्ति ॾियण वारो। उहो न अचे त ॿियो ई वर्थ नॉट अ पेनी तमो प्रधान थी वञो। असां सभु आत्मायूं जॾहिं इहे राज्य कंदा हुया त वर्थ पाउंड हुया न। जॾहिं इहे राज्य कंदा हुया त वर्थ पाउंड हुया। हुते कोई पूजा आदि न थींदी आहे। पूज्य देवी देवताउनि जी ई पुजारी ठही वेंदा आहिनि। वाम मार्ग में विकार में हली वेंदा आहिनि, पोइ पुजारी ठही वेंदा आहिनि। इहे कंहिंखे बि पतो न आहे की संपूर्ण निर्विकारी हुया।
तव्हां ब्राह्मणनि में बि इहे ॻाल्हियूं नंबरवार सम्झंदा आहिनि, ख़ुदि ई पूरो न सम्झियो त ॿियनि खे छा सम्झाईंदो। नाम ई आहे ब्रह्मा कुमार कुमारी, सम्झाए न सघे त नुक़सानु करे ॾींदो। हिन करे चइणो खपे असां वॾी भेण खे सत्ता करूं, उहा तव्हांखे सम्झाईंदी। भारत ई हीरे जहिड़ो हुयो, हाणे कौड़ी जहिड़ो ठहियो आहे। बग़ैर भारत खे सिरताज केरु ठाहे? भारत कौड़ी खां हीरे जहिड़ो केरु ठाहे? लक्ष्मी नारायण हाणे किथे आहिनि? हिसाबु ॿुधाए न सघंदा। इहो भक्ति जो सागर आहे, उहो ई नशो चढ़ियलु आहे। तव्हां आहियो ज्ञान सागर, उहो त शास्त्रनि खे ई ज्ञान सम्झंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि शास्त्रनि में भक्ति जे रस्म रिवाज आहे। जेतिरी तव्हां में ज्ञान जी ताक़त भरंदी वेंदी त तव्हां चिंबक ठही वेंदव। जेतिरी असां में ज्ञान जी ताक़त भरजी वेंदी त असां चिंबक ठही वेंदासीं, त पोइ सभिनि खे कशिश थींदी। हाणे न आहे, पोइ बि यथा योग यथा शक्ति जेतिरो बाप खे यादि कंदव, ईअं न सदैव बाप खे यादि कंदा रहंदव, पोइ त इहो शरीर बि न रहे। हाणे त ॾाढनि खे पैगाम ॾियणो आहे न, पैगंबर ठहिणो। तव्हां ॿार ई पैगंबर ठहींदा आहियो, ॿियो कोई न ठहे। क्राइस्ट आदि अची करे धर्म स्थापन कनि, हिननि खे पैगंबर न चइबो आहे। कृष्ण धर्म स्थापन कयईं, ॿियो कुझु त कयईं न। उहा कंहिंजे शरीर में आयो, पोइ हुननि जे पुठियां ॿिया बि ईंदा रहंदा आहिनि। हिते त इहे राजधानी स्थापना थी थिए। अॻियां हली तव्हां साक्षात्कार थींदो, असां छा ठाहींदासीं, इहा असां विक्रम कया आहिनि। साक्षात्कार थियण में देरी थोरी लॻंदी आहे। काशी कलवट खाईंदा हुया, हिकदमि खड़ो थी करे कुएं में कूदी पईंदा हुया। हाणे त गवर्नमेंट बंदि कराए छॾियो अथई। उहे सम्झंदा आहिनि असां मुक्ति खे पाईंदासीं। बाप चईंदा आहिनि मुक्ति खे त कोई पाए न सघे। थोरे टाइम में जीअं सभु जन्मनि जो दंड मिली वेंदो आहे, पोइ नए सिर हिसाब किताब शुरू थी वेंदो आहे। वापसि त कोई वञी न सघे। किथे वञी करे रहंदा? आत्माउनि जो सीजरो ई बिगड़ी वञे। नंबरवार ईंदा वेंदा आहिनि। ॿारनि खे साक्षात्कार थींदो आहे, तॾहिं इहे चित्र आदि ठाहींदा आहिनि। 84 जन्मनि जी सॼी सृष्टि जे चक्कर जे आदि मध्य अंत जो ज्ञान तव्हांखे मिलियो आहे न। 84 जन्मनि जी सॼी सृष्टि जे चक्कर जे आदि मध्य अंत जो ज्ञान असांखे मिलियो आहे। पोइ तव्हां में बि नंबरवार आहे। कोई ॾाढा मार्क्स सां पास थी वेंदा आहिनि, कोई घटि। 100 मार्क्स त कंहिंजी हूंदी ई न आहे। 100 त हिकु बाप जी आहे, उहो त कोई ठही न सघे। थोरो फ़र्क़ु पइजी वेंदो आहे, हिकु जहिड़ो बि ठही न सघे। केतिरा ढेर मनुष्य आहिनि, सभिनि जा फीचर्स पंहिंजा आहिनि। आत्मा जी सभी केतिरी नंढी बिंदी आहे न, मनुष्य केतिरा वॾा आहिनि। सभी आत्माऊं त बिंदी आहे, बाक़ी रोशनी सभिनि में अलॻि आहे। लेकिन साइज़ रूप बिंदी आहे, लेकिन रोशनी सभिनि में अलॻि आहे। बाबा चवनि था मनुष्य त केॾा वॾा आहिनि न, परंतु फीचर्स हिकु जो न मिले ॿिए सां। हेतिरी सारा माण्हू आहिनि, लेकिन हिकु जो फीचर्स एग्ज़ैक्ट न मिले ॿिए सां। कुझु न कुझु थोरो फ़र्क़ु हूंदो। कि जेतिरियूं आत्मायूं आहिनि ओतिरी ई पोइ हूंदियूं, तॾहिं त हुते घर में रहंदियूं न। जेतिरी असां आत्मायूं आहिनि ओतिरियूं ई हूंदियूं, तॾहिं त हुते घर में ओतिरो ई रहंदासीं न। इहो बि ड्रामो ठहियलु आहे, हिन में कुझु बि फ़र्क़ु न थी सघंदो आहे। हिकु बार जो शूटिंग थी, उहो ई ॾिसंदा रहंदा। बाबा चवनि था, तव्हां चईंदा 5000 वर्ष पहिरियों बि असां हीअं मिलियासीं। हिकु सेकेंड बि कम जास्ती न थींदो आहे। ड्रामो आहे न। जंहिंखे रचता ऐं रचना जो ज्ञान बुद्धि में आहे, बाबा चवनि था इहे सभु ड्रामो थो हले। इहे सभु ड्रामो आहे। हिकु सेकेंड बि कम जास्ती न थी सघंदो। जंहिंखे रचता ऐं रचना जो ज्ञान बुद्धि में आहे, उनखे चइबो आहे स्वदर्शन चक्रधारी। रचता ऐं उन्हनि जी रचना जो ज्ञान बुद्धि में आहे,
हुनखे चइबो आहे सुदर्शन चक्रधारी। बाप सां ही ये नॉलेज मिलंदी आहे न। मनुष्य खे ज्ञान ॾेई न सघे। भक्ति सिखलाईंदा आहिनि मनुष्य, ज्ञान सिखलाईंदो आहे बाप। ज्ञान जो सागर त हिकु बाप ई आहे न। ज्ञान जो सागर त हिकु बाप ई आहे। पोइ तव्हां ज्ञान नदियूं ठाहींदा आहियो। ज्ञान सागर ऐं ज्ञान नदियुनि सां ई मुक्ति, जीवन मुक्ति मिलंदी आहे। असां ज्ञान सागर बाप सां ॿुधी करे ज्ञान नदियूं ठाहींदा आहियूं। ज्ञान सागर ऐं ज्ञान नदियुनि सां ई मुक्ति, जीवन मुक्ति मिलंदी आहे। उहो त आहे पाणी जी नदियूं। पाणी त सदैव आहे ई न। ज्ञान मिलंदो ई आहे संगम ते। पाणी जी नदी त भारत में ई बहंदी आहे। बाक़ी त एतिरा सभु शहर ख़तमु थी वेंदा, खंड ई न रहंदा। बाबा चवनि था बरसाति त पईंदी रहंदी आहे न। पाणी त सदैव ई आहे। ज्ञान मिलंदो आहे संगम ते। पाणी जी नदी भारत में ई बहंदी आहे। मतिलबु हीअ धार्मिक हुन हिसाब सां त वैसे त ॾिसो दुनिया में बि पाणी त वहींदो ई आहे न। लेकिन हिते उन्हनि खे केॾो मान भारत में ई छो ॾिनो अथनि। बाक़ी त ॾिसो बाबा चवनि था पाणी जी नदी त भारत में ई वहींदियूं, बाक़ी त सभु शहर ख़तमु थी वेंदा, खंड ई न रहंदा। बरसाति त पईंदी हूंदी न। पाणी में वञी करे पईंदो आहे। इहे ई भारत हूंदो। बाबा चवंदा आहिनि इहे ई भारत हूंदो। हाणे तव्हांखे सॼी नॉलेज मिले थी। इहे ज्ञान आहे। बाक़ी आहे भक्ति। बाक़ी सत्संग में त ॾिसो अथाह पाणी हूंदो। हुते त बरसाति जी दरकार न हूंदी न त गंद थी वेंदी। इहे त हाणे जी माण्हुनि इहे सभु बंटवारो करे छॾियो अथनि न त पाणी सभिनि हंधि कीअं पहुचे। इन करे बरसाति जो बि सिस्टम ठहियो आहे। ॾिसो इहे सभु ड्रामा में नूंद आहे। बाबा चवनि था हाणे तव्हांखे नॉलेज मिले थी। इहे ज्ञान ऐं बाक़ी आहे भक्ति। हीरे जहिड़ो हिकु शिव बाबा आहे जंहिंजी ई जयंती मल्हाइबी आहे न। पुछणो खपे शिव बाबा छा कई। हू त अची करे पतितनि खे पावन ठाहींदा आहिनि। आदि मध्य अंत जो ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। तॾहिं ॻाल्हि आहे ज्ञान सूर्य प्रगटिया अज्ञान अंधेर विनाश। ज्ञान सूर्य प्रगटिया अज्ञान अंधेर विनाश। सभिनि आत्माउनि खे हाणे पतो लॻी वेंदो कि सभु आत्माऊं परमात्मा जी संतान परम धाम में रहण वारी। ज्ञान सां ॾींहुं भक्ति सां राति थींदो आहे। हाणे तव्हां ॼाणंदा 84 जन्म पूरा कयासीं। हाणे बाबा खे यादि करण सां पावन ठही वेंदासीं। पोइ शरीर बि पावन मिलंदो असांखे। हाणे असां आत्माऊं पावन ठही वेंदासीं। पोइ असांखे शरीर बि पावन मिलंदो। तव्हां सभु नंबरवार पावन ठहींदा। केतिरी सहज ॻाल्हि आहे। मुख्य ॻाल्हि आहे बाप खे यादि करणु। ॾाढा आहिनि जंहिंखे पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करणु ईंदो ई न आहे। पोइ बि ॿार ठहिया आहिनि त स्वर्ग में ज़रूरु ईंदा। हिन समय पुरुषार्थ अनुसार ई राज्य जी स्थापना थींदी आहे न। हिन समय सभिनि जे पुरुषार्थ अनुसार ई राज्य जी स्थापना थी थिए। बाबा अची करे असांखे राज्य जी स्थापना कराईंदो आहे न। जेतिरो असां बाबा खे यादि कंदा रहंदासीं। बाबा चवंदा आहिनि त आप ई पंहिंजे खे रास तिलक ॾींदा वेंदो। अच्छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार सदा हिन नशे में रहणो आहे। असां मास्टर ज्ञान सागर आहियूं। स्वयं में ज्ञान जी ताक़त भरे करे चुंबक ठहिणो आहे। रूहानी पैगंबर ठहिणो आहे। बाबा चवनि था सदा हिन नशे में रहणो आहे कि असां मास्टर ज्ञान सागर आहियूं। स्वयं में ज्ञान जी ताक़त भरे करे चुंबक ठहिणो आहे। रूहानी पैगंबर ठहिणो आहे। ॿियो आहे कोई अहिड़ो कर्म न करिणो आहे जंहिंसां सतगुरु बाप जो नाम बदनाम थिए। कोई अहिड़ो कर्म न करिणो आहे जंहिंसां सतगुरु
बाप जो नाम बदनाम थी, कुछ भी थी वञे लेकिन कॾहिं बि रोइणो न आहे। वरदान सत्यता जी फाउंडेशन द्वारा चलन और चेहरे में दिव्यता की अनुभूति कराइण वारा सत्यवादी ठहो। दुनिया में अनेक आत्मायूं पांजी के सत्यवादी चईंदियूं आहिनि, वो सम्झाइनि, लेकिन संपूर्ण सत्यता पवित्रता जे आधार ते थींदी आहे। पवित्रता न त सदा सत्यता न रही सघंदी आहे। सत्यता जो फाउंडेशन आहे पवित्रता। सत्यता जो फाउंडेशन आहे पवित्रता। सत्यता जो प्रैक्टिकल प्रमाण चेहरे ऐं चलन में दिव्यता थींदी आहे। सत्यता जो प्रैक्टिकल प्रमाण चेहरे ऐं चलन में दिव्यता ईंदी, अर्थात निर्भयता, दिव्यता मतलब पवित्रता नज़र ईंदी। दिव्यता मतलब उन्हनि जे चेहरे ऐं चलन में शुद्धता नज़र ईंदी, गुण नज़र ईंदा। पवित्रता जे आधार ते सत्यता जो स्वरूप स्वतः ऐं सहज थी वेंदो। जॾहिं आत्मा और शरीर ॿई पावन हूंदा तॾहिं चईंदासीं संपूर्ण सत्यवादी अर्थात दिव्यता संपन्न देवता। जॾहिं आत्मा और शरीर, हिते आत्मा बची न यादि करे करे 5 तत्वनि जो शरीर बि पावन थींदो वेंदो आहे, तॾहिं चईंदासीं संपूर्ण सत्यवादी। ऐं जॾहिं असां ख़ुदि खे लाइट जो शरीर सम्झंदासीं त उहो त आहे ई शुद्ध। जॾहिं आत्मा और शरीर ॿई पावन थी वेंदा तॾहिं चईंदासीं संपूर्ण सत्यवादी अर्थात दिव्यता संपन्न देवता। स्लोगन आहे बेहद जी सेवा में बिज़ी रहो त बेहद जा वैरागी स्वतः थी वेंदो। बेहद जी सेवा में बिज़ी रहो त बेहद जा वैरागी स्वतः ठही वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।